बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बखैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी चुको आहियां। प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे सलाम सिंध। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो ऐं आचर जो ॾिहाड़ो तव्हांजो यकीनन मसरूफ़ियत में गुज़रियो हूंदो। आचर जो ॾींहुं जॾहिं मिलंदो आहे त सोचींदा आहियूं त थक लहंदो, आराम कंदासीं, मज़े सां अॼोको ॾींहुं गुज़ारींदासीं, पर आचर वारे ॾींहं ते आउं सम्झां थो त ॿियनि ॾींहंनि खां वधीक थोरी मसरूफ़ियत थी वेंदी आहे। घर जा कमकार, वरी दोस्तनि सां मुलाक़ातूं, वरी कुझु शॉपिंग, मतिलबु त आचर वारो ॾींहुं सकारतो बि गुज़रंदो आहे पर ॾाढो मसरूफ़ तरीन बि गुज़रंदो आहे। अॼु पहिरियों ॾींहुं आहे हफ़्ते जो। उमेदु आहे तव्हां उन ई जोश जज़्बे सां, उन ई हिमत सां, उन ई बल सां अॼु पंहिंजे ॾींहं जो आगाज़ करे चुका हूंदो। सुबुह जो सवेर उथिया आहियो त यकीन इहा सुठी सुहिणी ॻाल्हि आहे। जेकी माण्हू सुबुह जो सवेर उथंदा आहिनि ॾींहुं उन्हनि जो ॾाढो सुठो गुज़रंदो आहे। सुबुह जो सवेर उथण सां हिकु त तव्हां फ्रेश थींदा आहियो, तव्हांजो माइंड फ्रेश हूंदो आहे, ऐं ॿियो तव्हां सॼे ॾींहं जी जेका आहे सा एक्टिविटी जेका बि तव्हांजी हूंदी आहे उन में तव्हां ताज़ा तवाना हूंदा आहियो। सवेर सुम्हंदा कयो, सवेर उथंदा कयो, सवेर सुम्हण वारी आदत उहा हाणे ख़तमु थी वई आहे। बहरहाल जिन खे कमकार आहे ऐं जेकी माण्हू जॉब वारा आहिनि उहे त सवेर सुबुह जो उथी वेंदा आहिनि असां वांगुरु, पर असां पंहिंजे प्रोग्राम जो दौरानियो थोरो अॻिते करे छॾियो आहे, वक़्तु थोरो घटाए छॾियो, बल्कि वधाए छॾियो आहे ऐं 10 खां 12 वॻे ताईं हीउ प्रोग्राम तव्हां ॾिसंदा आहियो। ऐं अॼोके प्रोग्राम में जेका ख़ासि ॻाल्हि आहे, अॼोके प्रोग्राम में छा हूंदो, छा ते ॻाल्हाईंदासीं, कहिड़ो मौज़ू आहे, इन जे बारे में तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त असां सिंध टीवी, ख़ासि तौर ते सिंध टीवी जो पूरो सथो कोशिशि कंदो आहे त जेकी बि असांजा अमुल किरदार आहिनि, जेकी बि माण्हू मणियादार आहिनि, जेकी बि पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु करे विया आहिनि पंहिंजी धरतीअ जे लाइ, ख़ासि तौर ते अदब जे लाइ, ख़ासि तौर ते सकाफ़त जे लाइ, या ॿियनि मामलनि में पंहिंजो पंहिंजो किरदारु निभाए विया आहिनि, उन्हनि माण्हुनि खे पाण ट्रिब्यूट पेश कंदा आहियूं, उन्हनि माण्हुनि खे पाण अर्पींदा आहियूं सॼो प्रोग्राम ई। सो कंहिं शाइर ईअं चयो त हर को माण्हू मोतीअ दाणो, हर का दिलि हीरनि जी खाण। तनवीर अब्बासी साहिब जो इहो शेर आहे बल्कि त हर को माण्हू मोतीअ दाणो, हर का दिलि हीरनि जी खाण, ॼाणे ॾिस त सही अणॼाण। ऐं वरी के सिटूं मूंखे इहे बि ज़हन में अचनि थियूं त के माण्हू तारीख़ थियनि था, शेख अयाज़ वारी चवाणी, के माण्हू तारीख़ थियनि था, घायल धरतीअ जे सीने ते अहिड़ी गहरी चीख थियनि था। सो उन्हनि तारीख़ वारनि माण्हुनि सां, उन ई इल्म वारनि माण्हुनि सां, उन ई तख़लीक़ वारनि माण्हुनि सां जिन पहर गुज़ारिया आहिनि, जिन ॾींहं गुज़ारिया आहिनि, जिन मुलाक़ातूं कयूं आहिनि, उहे त ॾाढा भागबंद आहिनि। पर जॾहिं उहे हिन दुनिया मां हलिया विया आहिनि, जॾहिं हिन दुनिया खे छॾे विया आहिनि, या असां ऐं तव्हां खां धार थी विया आहिनि, पर उहे धार हूंदे बि असां सां गॾु आहिनि। उहे सदाईं पंहिंजे शाइरीअ जे वसीले, पंहिंजे मज़मूननि जे वसीले, पंहिंजी कहाणीअ जे वसीले, पंहिंजे छॾियल किरदार जे वसीले असां सां गॾु आहिनि। अॼु असां उन शख़्सियत जो ज़िक्र कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में, जेका शख़्सियत न सिर्फ़ु पाकिस्तान में मशहूरु आहे पर हिंदुस्तान में बि उनजो तमामु वॾो नालो। ऐं मोती प्रकाश जो जेको तरानो आहे, आंधीअ में जोत जॻाइण वारा सिंधी, अहिड़े ई तरीक़े सां उनजे बि हिकिड़े तमामु घणे, मतिलबु हूअं त उनजो ख़ासो कलाम आहे, उनजी तमामु घणी शाइरी आहे, पर जॾहिं सिंध जी ॻाल्हि थींदी आहे त पोइ जॾहिं असीं इहो कलाम ॿुधंदा आहियूं त सिंध मुंहिंजी अमां, सूंहं तुंहिंजीअ मथां, छा लिखी छा लिखां, हिकु कलम हिकिड़ो मां, कीअं पूरो पवां, छा लिखी छा लिखां। अॼु असीं ॻाल्हाईंदासीं ताजल बेवस साहिब ते, ऐं ताजल बेवस साहिब जी ज़िंदगी, उनजो फ़न, उनजो फ़िकुर, ताजल बेवस साहिब शुरूआती ॾींहं कीअं गुज़ारिया, शायदि ताजल बेवस साहिब पंहिंजनि दोस्तनि सां कीअं रहियो, उनजूं मुलाक़ातूं कीअं रहियूं, पाण किथे किथे कहिड़े कहिड़े मैदान में पाण मञायूं, पाण किथे तालीम पुरायूं, ऐं पाण किथे पैदा थिया, ऐं उहो शहर पे केॾो भाॻनि वारो हुयो। सोबेदेरे में पाण पैदा थिया ऐं मोहम्मद जाफ़र समे साहिब जे घर में उन्हनि जनमु वरितो, ऐं जेका शुरूआती उन्हनि जी तालीम आहे उहा गंबट ऐं आसपास ऐं ख़ैरपुर ज़िले जे आसपास ई उन्हनि जी रही। ऐं उनखां पोइ त माशाअल्लाह जॾहिं पाण वॾड़ा थिया त पोइ अंग्रेज़ीअ में उस्ताद तौरु मुलाज़िमत अख़्तियार कयऊं, ऐं उनखां पोइ त मुख़्तलिफ़ शोबनि में पाण मञाईंदा रहिया, मुख़्तलिफ़ शोबनि में इन्वेस्टिगेटर रहिया, रिसर्चर रहिया, शाइरी बि कंदा रहिया, ऐं कहाणियूं बि लिखंदा रहिया, सफ़रनामा लिखंदा रहिया। भारत जॾहिं वेंदा हुआ त पोइ सफ़रनामो उहो बि उन्हनि जो मूं पढ़ियो आहे हिकिड़ो। उर्दू शाइरी बि कयऊं, सिंधी शाइरी बि कयऊं, ऐं उर्दू शाइरी ते पाण ॻाल्हाईंदासीं, सिंधी शाइरी ते बि ॻाल्हाईंदासीं। पाण जेका उनजी शख़्सियत आहे, उन शख़्सियत जो जेको क़द आहे, जेको उनजो मान आहे, उनजो मर्तबो आहे, उनखे बयानु करण जे लाइ अॼु असां वरी म्यूज़िज़ महिमान बि घुराया आहिनि जेके उन शख़्सियत ते घणो ॻाल्हाए सघनि था, ऐं उन शख़्सियत खे ट्रिब्यूट भरपूर नमूने
सां पेश करे सघनि था। आउं त वरी ताजल बेवस वारी उहा ई ॻाल्हि कंदुसि त हिकु कलम हिकिड़ो मां, हाणे हिकिड़ो इरशाद हिकिड़ो होस्ट मां छा वेही ॻाल्हाईंदुसि ताजल बेवस साहिब ते। सो ताजल बेवस साहिबु इंतिहाई शफ़ीक़ माण्हू हुयो। हिकु ॿ मुंहिंजूं मुलाक़ातूं बि हुन सां रहियूं, परे परे जूं, मतिलबु डिघी कचहरी हुन सां न करे सघियुसि, पर ईअं जेका मुलाक़ात हूंदी आहे उन मां ई माण्हूअ जी परख थोरी थी वेंदी आहे। ऐं उन मां मूं ॼातो पए त ताजल बेवस साहिबु ॾाढो सुठो माण्हू आहे। ऐं जॾहिं शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में वाइस चांसलर जो जॾहिं सलाहकार मुक़ररु थियो हुयो त उते ख़ैरपुर उनजो अचणु वञणु घणो थींदो हुयो। पोइ रेडियो पाकिस्तान ते ऐं ख़ासि तौर ते रेडियो पाकिस्तान खां जेकॾहिं यूनिवर्सिटी जो सफ़रु पाण लिखियूं त असांजो बि अचु वञु उते असांजी अचु वञु हूंदी हुई। त पोइ ताजल बेवस साहिब सां कचहरी कुर्बायती हूंदी हुई, मानायती शानायती कुर्बायती कचहरी। ऐं उन कचहरीअ मंझां बि जेका ख़ुशबू मिली ऐं जेको अहसासु मिलियो उहो पंहिंजाइप वारो मिलियो। ताजल बेवस साहिब जेकी किताब छपराया आहिनि उन हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं अॼोके प्रोग्राम में। ऐं अॼोके प्रोग्राम में जेके मोज़ महिमान आहिनि उन्हनि जो तव्हां सां तारुफ़ कराईंदो हलां, पोइ खुले नमूने सां सवलाईअ सां सुठे नमूने सां आउं बि विच विच में ताजल बेवस साहिब ते कुझु न कुझु ॻाल्हाईंदुसि ऐं मोज़ महिमाननि खां बि राया वठंदासीं। सभ खां पहिरियां जेका शख़्सियत आहे असांजे प्रोग्राम में महिमान पाण ताजल बेवस साहिब जा फ़र्ज़ंद आहिनि। ऐं ज़ाहिर आहे त हिकिड़ो जेको वालिद आहे उनजो पंहिंजे पुट सां जेको लाॻापो आहे, पंहिंजी फैमिली सां लाॻापो आहे, उहो बि क़तन विसरण जहिड़ो न आहे। सभ खां पहिरियां भली कार चवंदा सलीम ताज साहिब खे। अस्सलाम वालेकुम साईं, कीअं आहियो? ठीकु आहियो? ज़बरदस्त, महिरबानी, वॾी महिरबानी साईं तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। ऐं ॿी जेका मौज़ शख़्सियत आहे, आउं सदाईं चवंदो आहियां त यार हीउ माण्हू फ़क़ीर माण्हू आहे ऐं हिन माण्हूअ जो जेतिरो बि कंट्रीब्यूशन आहे आर्ट खे प्रोमोट करण में उहो साराह जोॻो आहे। अदीबनि, शाइरनि ऐं कलाकारनि सां, सदाकारनि सां प्यारु कंदो आहे। ऐं उन्हनि जा ख़ासि तौर जेके ॾिण हूंदा आहिनि, ख़ासि तौर ते जेकी वरसियूं हूंदियूं आहिनि या सालगिरह हूंदियूं आहिनि, उहे हिन माण्हूअ जे दिमाग़ में कंप्यूटर वांगुरु मतिलबु फिट थियल आहिनि। रिमाइंडर अची वेंदो आहे हिन जे दिमाग़ में त अॼु हिनजी सालगिरह आहे, अॼु हुनजी वरसी आहे। असांखे बि पोइ उन शख़्सियत जे फेसबुक जी वाल तां ख़बर पवंदी आहे त अॼु कहिड़े शाइर जी, कहिड़े अदीब जी सालगिरह आहे या वरसी आहे। पाण सच सोशल वेलफेयर एसोसिएशन जा सरवाण बि आहिनि ऐं ज़बरदस्त माण्हू बि आहिनि। भली कार चऊं था अब्दुल वहाब सूमरे साहिब खे। अस्सलाम वालेकुम साईं। कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। ऐं ॿी जेका मौज़ूद शख़्सियत आहे उनजो अचण बि कंहिं वक़्त खां घटि कोन्हे को, कंहिं भाग खां घटि कोन्हे को। पाण अफ़साना निगार बि आहिनि, सुठा शाइर बि आहिनि ऐं पाण मुख़्तलिफ़ शोबनि में बि पाण मञायो अथऊं। ऐं PIA में बि तमामु घणियूं सरगर्मियूं ऐं जेका उन्हनि जी जॉब जो हिसो रहियो उन में बि पंहिंजो मटु पाण रहिया। ऐं नाले वारे ब्रॉडकास्टर इनायत बलोच साहिब जा भाउ बि आहिनि ऐं पाण बि मानायती शख़्सियत आहिनि। उन्हनि जा किताब ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं ऐं उन्हनि जी शाइरी बि पढ़ण वटां हूंदी आहे। कॾहिं कॾहिं नसीबु थींदी आहे, पर जॾहिं बि उन्हनि जी शाइरी पढ़ंदा आहियूं त ताज़ा तवाना थी वेंदा आहियूं, फ़रहत में अची वेंदा आहियूं, मज़े में अची वेंदा आहियूं। सो नाम्यारे नक़ाद ऐं शाइर हिदायत बलोच साहिब खे बि असीं पंहिंजे प्रोग्राम में भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम साईं। साईं कीअं आहियो? ख़ुशि आहियो? साईं दुआऊं मौला जो करम आहे, वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। ऐं ॿी जेका शख़्सियत आहे आवाज़ु ॾाढो हुनजो सुहिणो आहे। कंपेयरिंग जे मैदान में बि उन्हनि पाण मल्हायो आहे ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रोग्राम उन्हनि TV ते बि कया आहिनि, PTV ते बि कया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ चैनल्स ते सिंध TV जो बि हिसो रहिया आहिनि कंहिं ज़माने में, कंहिं वक़्त में। माज़ी क़रीब जी ॻाल्हि कयूं था, को ज़मानो वरी इलाही पुराणो थी वञे। सो बहरहाल आवाज़ु हुनजो ॾाढो सुठो आहे। ताजल बेवस साहिब सां बि उन्हनि जो गहरो लाॻापो आहे ऐं कहिड़ो रिश्तो आहे उहो वरी तव्हांखे थोरी देरि में असां ॿुधाईंदासीं, पर तारुफ़ तव्हांखे कराए छॾियूं था। सुठी फ़नकार असां वटि आहे बाक़ लाशारी साहिबा, उनखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो बाक़? ठीकु आहियो? ठीकु, तव्हां कीअं आहियो? तबियत ज़बरदस्त, मां ठीकु आहियां। तमामु सुठो लॻो वरी तव्हां असांजे नाना, अड़े मां त ॿुधाए छॾियो नाना शो कयो आहे, ॾाढो सुठो लॻो। अॼु उन्हनि जी यादि में असां कचहरी बि कंदासीं ऐं यादूं बि ताज़ा कंदासीं। माशाल्लाह माशाल्लाह, वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं उस्ताद मुरम नाज़ बि असां सां गॾु आहे, उनखे भली कार चऊं था। साईं वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां बि क़ीमती वक़्तु सीड़ायो ऐं असांजे प्रोग्राम में शामिलु थिया। सो कचहरी असां ज़बरदस्त तरीक़े सां अञा कंदासीं ऐं कचहरी में लुत्फ़ अंदोज़ बि थींदासीं। ऐं जेकी माण्हू पंहिंजो मयार छॾे वेंदा आहिनि, माण्हू त मिटीअ जो आहे, किरदारु वॾी शइ आहे जीअं आउं चवंदो आहियां। कंहिं शाइर जी शाइरी आहे या बि सो नंढी पहिरियों असां ई वठूं था, पोइ इन शख़्सियत ते रोशनी विझूं था, ॻाल्हायूं था, यादगिरियूं ऐं सारवणियूं तव्हां सां असां सां गॾिजी सलियूं था। असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। सलाम सलाम शहानी है हमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम।
जी सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था खुश आमदीद तव्हांजी वरी महिरबानी आहे सुबुह सुबुह असां टाइम कढंदा आहियूं ऐं टीवी ते असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो अॼु नामियार शाइर नका ताजल बेवस साहिब जी 12वीं वरसीअ जे हवाले सां असां ख़ासि प्रोग्राम तरतीब ॾिनो आहे मौज़ महिमाननि सां तव्हांजो तारुफ़ कराए चुको आहियां कचहरीअ जो सिलसिलो अॻिते वधाइण खां अॻु में दिलि चवे थी त जॾहिं हिकिड़े शाइर जी ॻाल्हि आहे जॾहिं हिकिड़े शाइर खे ट्रिब्यूट पेश करण जो ज़िक्र थिए थो त छो न असां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ बि ताजल बेवस साहिब जे जग मशहूरु कलाम खां कयूं ऐं बाख़ला शाइरी जी मौजूदगी जो भरपूर नमूने सां फ़ाइदो वठिजे ऐं पहिरियां कलाम ॿुधिजे जी बाक़ा ॾाढो सुहिणो परफॉर्म कयो बाख़ला शाइरी ऐं शाइरी त तव्हां असांजी सभिनी दोस्तनि जी ॿुधल हूंदी आहे ऐं हिन शाइरीअ में जेको चस आहे जेका वतन सां मुहबत जो जेको ज़िक्र आहे हिकु हिकु सिट में सवादु आहे हिकु हिकु लाइन में सवादु आहे मज़ो आहे चस आहे सो अॼु नामियारो शाइर असां सां हिदायत बलोच साहिब गॾु आहे जंहिंजा खोड़ सारा किताब बि मार्केट में आयल आहिनि उन्हनि मां पाण फेस पिराईंदा आहियूं पर ताजल बेवस साहिब जी शख़्सियत ते उन्हनि सां कचहरी जो आगाज़ कयूं था हिदायत साईं ताजल साईं खे कीअं ॾिठो अवां सभ खां पहिरियां त इन कचहरी जो आगाज़ ईअं था कयूं पाण यार वेस माण्हू शफ़ीक माण्हू भलो माण्हू छा हुयो ताजल बेवस साईं ताजल खे
दुनिया त हिकिड़े शाइर जी हैसियत सां सुञाणे बिल्कुलु बिल्कुलु वॾो शाइर हुयो हा। पुरुषत कोन्हे जंहिंजा पाकिस्तान त छा हिंदुस्तान ॿियनि मुल्कनि में बि मशहूरी आहे पर असांजो दोस्त हुयो हा हा ऐं तमामु गहरो दोस्त हुयो सही असांजो हिकिड़ो टे दोस्त मशहूरु हुयासीं हा हा शमशीर हैदरी जी साईं जेको पाण बि वॾो शाइर हुयो बिल्कुलु बिल्कुलु साईं बिल्कुलु ताजल बेबस मां उन्हनि सभिनी मां नंढो हुउसि पर सही। दोस्त हुयासीं सही 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 पोइ असांजो रोज़ानो गॾु वेहणु थींदो वाह हुयो वाह रोज़ानो वाह वाह डेली वाह वाह वेहंदा हुआसीं कचहरी कंदा हुआसीं ऐं वरी जॾहिं सफ़र करिणो हूंदो हो हा हा त हाणे ज़ाहिर आहे भेटाई जो मेलो थींदो हुयो हा हा उते अदबी कॉन्फ्रेंसूं थींदियूं जी हुयूं साईं जी सचल जे मेले ते अदबी कॉन्फ्रेंस थींदियूं हुयूं जी साईं कलंदर शहबाज़ बिल्कुलु बिल्कुलु ते अदबी कॉन्फ्रेंसूं थींदियूं आहिनि त असां उते गॾिया वेंदा हुआसीं सही 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 शमशीर हैदरी ताजल ताजल साईं। ऐं मां वाह 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 माना संगत सफ़ा पकी हर पासे गॾु ई गॾु हर पासे गॾिया वञूं हा त कचहरी कंदा वञूं वरी मुड़िया सही अचूं कचहरी सही 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 सो ताजल तमामु सही बहितरीन शाइर बि हुयो हा ऐं हुनजी ॿोली अहिड़ी तव्हांखे हिकिड़ी हैरत जी जी यकीन हैरत थींदी तव्हांखे सभिनी खे थींदी जी जी साईं जी त शेख अयाज़ जी जेको तमामु वॾो शाइर सम्झो वेंदो आहे बि सही हिकिड़ो मजमूओ शेख अयाज़ सां गॾु बि आयल हुयो ताजल भाई हा सही हा त हाणे शेख अयाज़ जी ॿोली में हिकिड़े लिहाज़ सां ताजल बेवस हुनजो उस्ताद हुयो छो त उहो ताजल खे चवंदो ताजल यार तोखे बिना सिंधी चीदा चीदा लफ़्ज़ ईंदा आहिनि मूंखे न ईंदा आहिनि उहे मूंखे ॿुधाईंदो कर हा हा पोइ ताजल हुनखे ॿुधाईंदो हुयो अच्छा मिसाल हा शेख अयाज़ हिकिड़े दफ़े कारो तितर कीड़ो कीड़ो थो करे त ताजल चयोसि यार कारो तितर कीड़ो कीड़ो न कंदो आहे हा सोचे यार इहो मूंखे ख़बर न आहे ताजल तोखे ख़बर आहे सो ईअं पोइ छा थियो जो ताजल किस्तवार काफ़ी किस्तूं लिखियूं शेख अयाज़ जी ॿोली ते शाइरी ते जंहिंमें तनक़ीद हुई अच्छा माना इस्तारनि ते ख़ासि तौर ते हा त हीअ ॾिसो शेख अयाज़ ईअं लिखियो इहो ईअं न आहे हा त पोइ अयाज़ ज़ाहिर आहे त कावड़जी पियो जी पे यार तूं ॿुधाई या लिखण हा। त कहिड़ी पोइ वरी ताजल मूं वटि आयो ॼाण हीअं करे हिदायत तूं हल अयाज़ वटि था गॾिजी हलूं मूंखे भउ थो थिए कम खे ठाहे हली भला हा सो पोइ असां गॾिजी वियासीं मूंसां बि हा घणी हूंदी हुई शेख अयाज़ जी इहो ॾाढो ॾिसो न हिते शख़्सियत जी ख़बर पवंदी न त चवे त यार छा आहे भला मां ॿियो थो लिखां मज़मून वरी पाण खे सम्झे थो कुझु हा पर चऊं था हलूं था ठाव कयूं भला हा पोइ वरी ठही वियासीं सो हा साईं ताजल ते हाणे जेतिरो ॻाल्हाइजे ओतिरो घटि आहे हा वरी कुझु हा सही सही दोस्त बिल्कुलु बि ॻाल्हाइनि वरी बिल्कुलु पोइ साईं सलीम साहिब तव्हां छा चवंदो बाबा जी सूरत में ताजल साईं कीअं हुयो ताजल साहब जीअं हिदायत साहब चयो त तमामु वॾो शाइर हो ऐं हिदायत साहब इहो बि चयो त शाइर खां वॾो शायदि माण्हू हो हा हा जेके इंसान शाइरी ते बचूं था आहिस्ते आहिस्ते पहिरियां हुन शख़्सियत खे थोरो पाण ॻाल्हाए वठूं जेके हुन में जेको शख़्सी पहलू आहे जेके हुनजे पंहिंजो तबियत जा त तमामु शानदार कीअं हुयो तनक़ीदी माण्हू हुयो तव्हां ॿारनि ते बि सख़्ती रखंदो न साईं, हुयो बिल्कुलु न। या प्यारु कंदो हुयो बिल्कुलु न। या छॾे ॾींदो हुआ जीअं वणेव तीअं कयो बिल्कुलु पहिरीं ॻाल्हि इहा त असां काफ़ी भाउ भेण आहियूं 11 भाउ भेण आहियूं माशाल्लाह माशाल्लाह सही त पहिरीं ॻाल्हि इहा त हुन पुट ऐं धीउ में को फ़र्क़ु न रखियो कॾहिं बि सही 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 धीउनि खे बि साॻी ट्रीटमेंट ॾींदो पुटनि खां बि साॻी जेको सही, सही, रवैयो सही। हूंदो सही, सही, हुनखे साॻा मौक़ा ॾींदो त तव्हां पढ़ो लिखो जेको वणेव सो कयो हा ऐं ॿियो ज़ाहिर आहे त पीउ जे हैसियत सां थोरो रस्तो ॾेखारण जी कोशिशि कंदो पर घणो करे छॾे ॾींदो पंहिंजे रस्ते ते तव्हां पाण जेको आहे अॻिते वधो वॾड़ा थी विया आहियो पाण सम्झो था जी, सॼो बिल्कुलु। सभु कुझु हा सही 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 ऐं इहो त एज़ अ पंहिंजो जेको पेरेंट जे हिसाब सां पर
जनरली बि माण्हुनि सां हुनजो इश्क हूंदो, माण्हुनि सां प्यार सही सही हूंदो। वक़्तु ॾींदो हुयो पंहिंजी फैमिली खे, छो त मसरूफ़ माण्हू हुयो, कॾहिं किथे नौकिरीअ जे सांगे, कॾहिं किथे ईंदो हुयो घर त कचहरी कंदो हुयो पंहिंजनि ॿारनि सां, या मसरूफ़ रहंदो हुओ लिखण पढ़ण में ऐं शाइरीअ में? मसरूफ़ त ज़ाहिर आहे रहंदो, पंहिंजी नौकिरी काफ़ी सरकारी वॾो उहिदो हूंदोसि, हुन में बिज़ी रहंदो। वरी शाम जो अक्सर जेको आहे पंहिंजो मरकज़ी हुकूमत में पाण सेक्रेटरी बि रहियो आहे मुंहिंजे ख़्याल में। जी बिल्कुलु। त पोइ मसरूफ़ इलाही मसरूफ़ इलाही ॿिया जेके प्रोग्राम वग़ैरह थींदा आहिनि, मुशाइरा वग़ैरह थींदा त हुन में काफ़ी वेंदो रहंदो हो। पर इन जे बावजूदि बि जॾहिं वक़्तु मिलंदो हुअसि त उहो ॿारनि सां बि कचरियूं कंदो, नंढनि ॿारनि सां, वॾनि ॿारनि सां, हुन सां बि मस्करियूं कंदो, हुन सां बि कचरियूं कंदो, उनखे ॻाल्हियूं ॿुधाईंदो। सही सही। त जॾहिं वक़्तु मिलंदो ॿारनि सां गुज़ारींदो, ॿारनि सां घणो पंहिंजो ख़ुशि बि रहंदो। सही 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 साईं। वाह साईं, तव्हां माशाल्लाह ताजल साईं सां मुलाक़ातूं बि तव्हांजूं थियूं या प्रोग्राम जेके कयो था, इन खां पहिरियां जी थोरी ॻाल्हि ॿुधायो असांखे, कचहरियूं कयूं ताजल साईं सां तव्हां? सर मुंहिंजी कचहरी जेका 2 साल साईं सां। अच्छा, इहा 2006-07-08 इहा ख़ुशनसीबी आहे तव्हांजी। सही। ऐं मां हिकु प्रोग्राम पियो कयो जशन लतीफ़। साईं टाइम जो पाबंद हो। अच्छा, ज़बरदस्त। 8 बजे असांजो प्रोग्राम जशन लतीफ़ जो प्रोग्राम पाण वटि ईअं चवंदा आहिनि बाबा पाकिस्तान आहे, टाइम लेट हूंदो, पाण देरि सां था हलूं, या वॾो माण्हू वरी हरूभरू बि देरि सां ईंदो आहे। टाइम माना चवंदा सभु वेझी साईं जो सदा जी बुरो लेट ई ईंदो आहे। पर साईं सभिनी खां अॻु में आयो। चई वाह भाई ॻाल्हि यार फोन तोखे कयां न अचणु मुनासिबु न हो, मां प्रोग्राम में अची चुको आहियां। वाह वाह वाह। मुंहिंजा महिमान आहिनि भारत खां, मूंखे उनखे टाइम ॾियणो पवंदो। अच्छा, जे इजाज़त ॾियो त मां वञा, जे न त मां वेठो। महिमान तव्हांजा आहिनि, पर उनखे मानी बानी खाराए तव्हां अचो, वक़्तु मिलियो त मां ईंदुसि, जे न त मां पंहिंजी इजाज़त तव्हांखे वठो थो वञा। अच्छा अच्छा। ऐं ख़ासि मां साईं शमशल हेदी या गफ़ा तबस्सुम जेको आहे, हिननि जी शमशल हेदी सां त हिकु रिश्ता हुननि जा पंहिंजा हुआ, ठीकु आहे, रिश्तेदार बि हो, ऐं अदब सां प्यार, शायो साहिब गॾु, हिदायत बलोच बि साईं सां गॾु हूंदो, गफ़ा तबस्सुम साहिब बि गॾु हूंदो। अच्छा। ऐं जिते वेंदा हुआ त जेकॾहिं ताज बलोच साहिब चयो साईं तव्हांखे दावत भला अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब खे चयो अथव, साईं हुनखे बि चयो आहे, भला शमशीर खे चयो अथव, साईं हुनखे बि चयो आहे, साईं भला हिदायत बलोच खे चयो। हक़ीक़त मां जेके सभई दोस्त सभई सर्कल साॻी हुजे। हा, मूं चयो मसइलो इहो पाण कचहरी कयूं था, नंढड़ी साही वठी वठूं, पोइ मोटूं था त वरी हिन ॻाल्हि खे ताईं कंटिन्यू कंदासीं। नंढड़ी साही जो वक़्तु थियो आहे, तव्हां बि असां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। सलाम सलाम सिंध, शहानी है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में, ऐं तव्हां अॼु सलाम सिंध में सिंध जे ॿ शाइर, नक़ाद, तमामु वॾी शख़्सियत ताजल बेवस साहिब जे हवाले सां कचहरी ॿुधी रहिया आहियो, उनजा कलाम बि अॼु के प्रोग्राम में शामिलु कंदासीं। ऐं ज़िक्र ख़ैर थिए पियो, वाब साहिब तव्हां ज़िक्र पे कयो त साईं ताजल साहिब चवंदो त हीउ दोस्त बि घुरायो त हीउ बि दोस्त, जेके उनजा ख़ासि पंहिंजा प्यारा दोस्त हुया, माना उन्हनि जी मौजूदगी लाज़मी सम्झंदो त उहे हूंदा त मां बि ईंदुसि। मां हिकिड़ो प्रोग्राम कयो जेको आहे जशन लतीफ़ वई जशन सचल जी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो ताज़ियत मेरा को सदा साईं जी हुजे त गफ़ा तबस्सुम साहिब जो मां ईंदुसि। शमशल हेदी मूं तबे से न आहे, शमशल हेदी बि न आयो, अब्दुल गफ़ार तबस्सुम बि न आयो, चई भला ॿई कोन लॻे थो अॼु अकेलो मां। अच्छा। सदा साईं खे अब्दुल हकीम बलोच साहिब मोहतरमा जो हुन में किताब जेको आहे सो मोहतरमा ते साईं लिखे पोइ तॾहिं जल्दी जल्दी कयोसीं प्रोग्राम ताज़ियत मेरा को। सही सही। त कुझु मसइलो माना हुन इनाम अब्बासियत हो, कुझु ॾींहंनि में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो त मां किताब लिखियो आहे, हुन में ज़िक्र मूं वटि विझो पई आहे। सही सही। उन खां पोइ वरी हिकिड़ो सकाफ़त जो प्रोग्राम कयोसीं साईं जे वफ़ात खां पोइ, जेको 2009 खां जेको थियो, उन में ताज बलोच हो ऐं इसाक अंसारी, अब्दुल गफ़ार तबस्सुम, शमशल हेदी को मुंहिंजे फेसबुक ते फोटो उहो रखियल आहे शुरू। सही सही। साईं उन वक़्तु हिन दुनिया में न हो। ॾुख इहो थो थिए त एंड में मां सलीम सां चयो त यार साईं सां जेको आहे सोए शाम सां सचल ॻोठ मल्हाईंदासीं। ठीकु आहे, जॾहिं दिलि चयो तव्हां मां साईं वार ॾींदासीं, साईं अचानक ई जेको आहे सो सही 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 बसि हलंदी जान आहे, पाणी जान आहे। सही। कुझु ॾींहंनि खां पोइ असां जेको प्रोग्राम रखियोसीं शमशल हेदी सां सोए शाम मनता अवार्ड, यकीन कयो त हुन में गफ़ार तबस्सुम जे इसाक अंसारी जो हिदायत साहिब न अची सघियो, त माना प्रोग्राम कंदे कंदे असांजा अखि जा लोक ईअं सम्झो वांदा कया। सही। अॼु असां माना साईं ताजल बेवस खां पोइ असां अकेलो।
ख़ासि करे के प्रोग्राम कंदे कंदे मां इलाही सिखियो आहियां कुझु मिसाल तौर ते प्रोग्राम साईं हिदायत साहिब खे चयो साईं सदा तव्हांजी आहे ऐं प्रोग्राम में तव्हां अचिजो सही अच्छा ख़ासि महिमान के आहे अदा सलीम तव्हांजा इन ॾींहुं त मां न हुयुसि छो छो माना सलीम हूंदो त मां अच्छा हिननि में हिदायत बलोच साहिब में इहा ॻाल्हि न हुई अच्छा ताजल बेहोश में मां जेकॾहिं अचां ऐं ॿियो न अचे न भले सभु हुजनि सही सही क्लियर हाँ चार क्या मोज़ शख्सियतूं गफ़ा तबसुम हुजे हिदायत बलोच हुजे शमशी लेती हुजे सही सही हाँ उमिरि जे लिहाज़ सां मां सम्झा सीनियर जेको आहे उहो शमशी लेती शायदि वॾो सदात कंहिंखां कयूं सही 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 पोइ ओवरऑल सभु संगती पाण में हर को चवे बाबा भले ई हुजे साईं खां मां चवंदुसि गफ़ार साहिब खां साईं भला कंहिंखां कयूं सदात हू वरी हुनजे नाले चवे हू हुनजे नाले चवे माना ठीकु आहे वरी को प्रोग्राम कयो असां ताजल बेहोश जो प्रोग्राम हो साईं अची वियो हुओ डॉक्टर सलीमान शेख साहब अच्छा अच्छा सदात हुन में हुजे अब्दुल गफ़ार तबस्सुम त डॉक्टर सलीमान शेख अची वियो सभु स्टेज ते वेठासीं लाजी पे के सां सही सही गफ़ार तबस्सुम घुरासीं सही सही सलीमान खे सही सही त गफ़ार साहब कन में चयो पिया सदात जेका आहे डॉक्टर सलीमान वाह वाह माना इहो माना ॿिए खे मान ॾियणो ॿिए खे मान ऐं हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि इहा ॾिठी पई मूं ताजल साईंअ जी त कंहिं वॾे प्रोग्राम जी ख़्वाहिश न रखंदो त यार प्रोग्राम शानायत हुजे वॾा माण्हू हुजनि स्टेज वॾी हुजे हिन नंढड़े प्रोग्राम में मां न ईंदुमि या नंढड़ी तकलीफ़ न ईंदुमि सादे प्रोग्राम हुजनि वरी 5 माण्हू हुजनि 6 माण्हू सिक मां सॾु थिए त साईं पहुची वेंदो वही प्रोग्राम जिशन लतीफ़ बिठाई आहे हुन में गाज़ी ॻोठ में हुजे साईं जी वफ़ात खां पोइ सही उन्हनि चयो तव्हां सां अदब दोस्त सभु आहिनि तव्हां वटि ॻाल्हियुनि जा ॻोठ आहिनि इहा कचहरी वरी तव्हां कंटिन्यू कंदासीं हिदायत साईं जीअं तव्हां चयो पिया त अक्सर तव्हां गॾु हूंदा आहियो दोस्त त पोइ जॉब जे सिलसिले में सभिनी जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं हेॾे होॾे थींदियूं पोइ कीअं कचहरी पोइ हिक ॿिए खे सिलसिलो प्यार जो मोहबत जो कीअं ॻांढा पोइ फ़ोनियूं हूंदियूं ख़त लिखंदा हुओ छा कंदा हुयो न बसि इहो असांजो हिकिड़ो दस्तूर हुयो त असां रोज़ मिलंदा हुआसीं पोइ वरी कुझु वक़्तु छा थियो जो रहंदा बि वेझा वेझा हुयासीं पोइ ताजल साईं थोरो परे घर वरितो त पोइ रोज़ मिलण वारो सिलसिलो न रहियो पर अक्सर मुलाक़ात सही 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 हाणे वरी वहाब थोरो फरमाइश कई आहे त हिकिड़ो शेर पढ़ंदो हा ताजल 1972 जी ॻाल्हि आहे ताजल जापान में हो पंहिंजी नौकिरी जे सिलसिले में सही सही उतां हुन हिकिड़ो शेर लिखियो जेको हिलाल पाकिस्तान में चयो विजन वार छोड़िया त वस्कार कीअं पोइ त उन वक़्तु मुंहिंजी उमिरि 20 साल 50 साल अॻे जी ॻाल्हि तक़रीबन त मूं बि जवाबु लिखियो उहो बि वरी अख़बार में हिलाल पाकिस्तान में छपियो सही सही हाणे हिन जो चवण त मां थोरो ॾुखो शेर आहे टाइम इरशाद वेठो आहियां जी कयो जी कयो सो ताजल साईं जी नबाने सां शाइरी वरी तव्हांजी ज़बानी असांजी ख़ुशबख़्ती आहे हा हिन में नोट आहे त मुंहिंजे क़रीब दोस्त ताजल बेवस खे यादि कंदे मां संदसि पुराणी मशहूरु नज़म जेको 1972 में हुन टोक्यो जापान में लिखी मोकिलियो सही सही ऐं हिलाल पाकिस्तान में छपियो तॾहिं असांजे मौजूदा नौजवान में अञा घणा ॼावा बि न हूंदा सही सही उन नज़म जे छपजण जे 2 ॾींहंनि खां पोइ मूं ताजल बेवस खे वरंदी जे उनवान सां हिकु जवाबु नज़म लिखियो वाह वाह जेको पिणु हिलाल में छपियो पढ़ंदड़ दिलि ॿई नज़म सही सही ही किताब तव्हांजो ई आहे सारो जंहिंमें इहो छपियल आहे जी साईं ऐं त विजन वार छोड़िया त वस्कार कीअं वतन वेड़ वाड़ियूं ऐं वालहार कीअं विजन वार छोड़िया त वस्कार थकनि जा किथे थाक थाणा ॾिठे की पहाड़नि जा पखड़ा पुराणा ॾिठे की रतोलनि में राणियूं ऐं राणा ॾिठे की वलर कोजड़नि जा उॾाणा ॾिठे की सिंधूअ जा किनारा अखियुनि ठार कीअं विजन वार छोड़िया अंबनि में भला दस्त टपका पिया गुलेलनि ऐं ॻोढ़नि जा वसका थिया कॾहिं मींहं मारुनि ते छचका गया छपर हेठि छेरनि जा छमका थिया खथेरनि जा खूहनि ते खिजकार कीअं ॿोली खथेरनि जा खूहनि ते खिजकार कीअं विजन वार किथे चेल सनड़ी ते गागर ॾिठे का किथे चेल सनड़ी ते गागर ॾिठे का छला वेड़ भूला ऐं झालर ॾिठे का किथे जरकंदे जीअ जी झांझर ॾिठे का लॻल हुस्न वारनि जी बाज़र ॾिठे का
सहेल ने सरतिन जा सिंगार किया वाह विजन वार भला 10 भिटुन ते बहार ॾिठे की वाह वाह मथन ते मुहाणन जे खार ॾिठे की वाह सिंगा वाह हिंदोरन में लुडंदे कुमारियूं ॾिठे की वाह अजीबन जो अखड़ियूं खुमारियूं ॾिठे की वाह वाह हंधन ते विछायल बंबा वार कीअं अए हंधन ते विछायल बंबा वार कीअं अए वाह वाह पवन याद पल पल वतन ई वधारियूं वाह मकई बेर मुठरा खबर जार जारियूं वाह रतन जोत राबेल टांगर टारियूं वाह मखण खीर माया कुॾियूं चाल कुंवत कारियूं वाह विछू छेला बोक बकरार कीअं वाह 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 उत्तर वारा कीअं ॾखण वारा कीअं वाह गंजी गोड वारा सुथण वारा कीअं अए सॼी राति सीने सुकण वारा कीअं रोअण वारा कीअं खिलण वारा कीअं बहराल वेड़ियूं वलार कीअं वाह 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 खुदन जी ख़बर ॾे गुलण जी ख़बर ॾे अंगण बाग आचर अलण जी ख़बर ॾे वाह परियल जे पुट नई वलण जी ख़बर ॾे अधे उर्स सारंग सजण जी ख़बर ॾे लंघा लील लोधी लोहार कीअं वाह 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 कमन कोड प्रभु पमन जी ख़बर ॾे चमनदास चूहड़ चतन जी ख़बर ॾे वाह जीअं शाल जोगी जतन जी ख़बर ॾे फ़क़ति मूंखे मुंहिंजे वतन जी ख़बर ॾे वतन में हलिया वण जा वापार कीअं वाह वतन में हलिया वण जा वापार कीअं वाह मुलनि जे पयो पेट में तोर कीअं रखे विंजो दुश्मन कफन चोर कीअं हो किथे देग खड़की ते थियो शोर कीअं हो छा तकासी आ दुरूद ने ख़त्मन संदो ज़ोर कीअं हो मवालिन जा बेड़ा थिया पार कीअं वाह 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 पवन याद पल पल वतन ई वलारियूं छपर छेज छरड़ाई घर घर घड़ियूं घड़ा थाल घिंगरू ऐं पग पग परलियूं सुरनि जे सताउनि में बीजनि जूं बोलियूं कचहरियुनि जा कोड़ा डिंगर ढार कीअं वाह 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 साईं वाह 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 साईं वाह वरी मूं थोरो उन जवाब लिखियो बिजन वार छोड़िया त बरसात वई तव्हांजो जवाब वरी तव्हां थोरी साई पटियो जैसी ताईं असां जेको आहे अदी बाखला कलाम ॿुधूं ज़रूरु पोइ तव्हांजो जवाब वरी इन खां पोइ था ॿुधूं ज़रूरु ज़रूरु छा ख़्याल आहे साईं तव्हां संगत जो हिकिड़ो कलाम बि थी वञे ताजल साईं ॿई शानदार शयूं त हिकिड़ी हाणे थी वरी ॿी वाह वाह जी मिलंदासीं तॾहिं खिलंदासीं सिन टीवी ते ई मुंहिंजो इहो सॉन्ग हलंदो आहे उहो मां ॿुधायां थी वाह 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 मोटी मिलंदासीं तॾहिं खिलंदासीं मोटी मिलंदासीं तॾहिं खिलंदासीं जॾहिं वरंदियूं कूंजड़ियूं जॾहिं वरंदियूं कूंजड़ियूं अल्लाहु 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 खारा थींदा खूह जे खारा थींदा खूह जे पलुर पीअंदासीं तॾहिं खिलंदासीं जॾहिं वरंदियूं कूंजड़ियूं जॾहिं वरंदियूं कूंजड़ियूं अल्लाहु 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 ईंदी बुंद गुलाब जी
जॾहिं वरंदियूं कूंजड़ियूं मोटी मिलंदासीं तॾहिं खिलंदासीं जॾहिं वरंदियूं कूंजड़ियूं जॾहिं ताजल व्यवसाय में खूबसूरत कलाम वाखला शरी जी आवाज़ में पाण ॿुधोसीं नंढड़ी साही ते वठूं था अञा मज़ेदार कचहरी ऐं मज़ेदार कलाम रहियल आहिनि प्रोग्राम जो शुभ रहियल आहे ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध सलाम सलाम जी सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था नामेर शाइर ताजल बेवस जी 12वीं वरसी जे हवाले सां ख़ासि प्रोग्राम असां अॼु तरतीब ॾिनो आहे ऐं सलीम ताज साहिब असां गॾु अब्दुल वहाब सुमरू साहिब गॾु आहे ऐं सिंधो ख़ूबसूरत शाइर नगाद साईं हिदायत बलोच साहिब असां गॾु आहे बाकला शाइरी खां कलाम बि ॿुधूं पिया सो साईं तव्हां ताजल साईं जी शाइरी ॿुधाई उनजी वरंदीअ में तव्हां छा लिखियो इहो बि तव्हां खां ॿुधणु चाहींदासीं ॿुधूं था पटन ते पवरनि संदी राति पई हुई विजन वार छोड़िया त बरसाति पई वाह वाह माना तव्हां उनखे हवालो ॿुधायो था त हीअं थियो हुयो हू पुछे थो तव्हां जवाबु ॾियो वाह सभई था कई थाणा उजड़ियल ॾिठासूं वाह वाह से राणियूं ऐं राणा बि निखरियल ॾिठासूं वाह वलर कूंजड़ियुनि जा बि विछड़ियल ॾिठासूं ऐं साथी पुराणा बि बिगड़ियल ॾिठासूं न से मोर आहिनि न से कंग आहिनि न से राज आहिनि न से रंग आहिनि न से मोर आहिनि न से कंग आहिनि न से राज आहिनि न के रंग आहिनि वाह वाह साईं वाह अंबनि में त टपका बराबरि पिया गुलेलनि जा वसका बराबरि थिया वाह ऐं छेरियुनि जा छमका बराबरि थिया से कुहनि ते खजका बराबरि थिया मगर से ख़ुशियूं सभु पिया धारिया मल्हाइनि से बागनि जा माली ऐं मालिक न आहिनि माना सभु ख़ुशियूं धारिया था मल्हाइनि सभु कुझु आहे पर माली ऐं मालिक न आहिनि वाह 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 भिटनि ते बहारनि ॾिठे ॾींहं थी विया वाह वाह मुहाणियुनि जे खारनि ॾिठे ॾींहं थी विया सनी चेल वारनि ॾिठे ॾींहं थी विया कजल साण कारनि ॾिठे ॾींहं थी विया बिहारियुनि जी बाक़ी हिते खोट कान्हे इजा पई अञा पर पई फोट न आहे उत्तर या ॾखिण हर तरफ़ हुई उदासी वाह गंजीअ गोड़ वारा मिड़ई देश वासी गुज़ारनि पिया ॼण त गुगदाम सासी न का मुर्क मुंहं ते न का रांद रासी न वाड़ियूं न वलड़ियुनि संदो वास आहे घुमी वियो हिते ॼण को राकास आहे वाह साईं वाह वाह साईं वाह वाह साईं वाह खुदनि खे बुखारनि कयो अधमो वाह साईं वाह अङण खे बि पारनि कयो अधमो ऐं आचर खे ॿारनि कयो अधमो सिपाहियुनि जे मारनि कयो अधमो परियल जा सभई पुटा थाणे में सोगा ॾिठासीं सभिनि जे गिचियुनि में गुगा वाह जो साईं वरंदी ॾींदव वाह जवाब वाह वाह मुलनि खे उहा ई उली अॼु बि आहे पयो पेट तुंहिंजो छुली अॼु बि आहे हिकिड़ी सिट छॾे थो ॾियां वयो तुंहिंजो लाशो रुली अॼु बि आहे मवालियुनि जा सुल्फिन ते सूटा ॾिसे बुखे पेट झूठनि ते झूठा ॾिसे बुखे पेट झूठनि ते झूठा ॾिसी छा त साईं ज़बरदस्त नक्शबंदी आहे इहा बि वतन खे न कर यादि पल पल ओ प्यारा वाह न रोई पिसाइज पंहिंजा गलो प्यारा वाह 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 ज़रूर ईंदो वारो ज़रा झलो प्यारा वाह 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 इजा मारुई खेती मोकलो प्यारा वाह न हाणे के उमरनि जा आज़ार साहिब न हाणे के मारुनि मथां बार साहिब वाह 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 वतन जा ॾिसी वण तूं रोई न पइस उञारा ॾिसी धण तूं रोई न पइस वाह वाह जुगा सभु ॾिसी झण रोई न तूं रोई न पइस ॾिसी ॻोठ वाहण तूं रोई न पइस असांजो चमन पर असां आहियूं बेवस असांजो वतन पर असां आहियूं बेवस वाह वाह असांजो वतन पर असां आहियूं बेवस वाह आख़िरी आहे जी साईं हे मेराण जो पियो सदा मुरकंदो वाह
मिठा गीत गाए पियो सुर कंदो मुहाणियुनि भेणियूं वञी धुर कंदो ही बनणियूं ऐं ॿारा पियो फुर कंदो न का मौज मांधाण मस्ती उन में न का होॾ हैबत न हस्ती उन। वाह 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 साईं वाह, ॾाढो सुहिणो साईं, ॾाढो सुहिणो जवाबु। ऐं सॼी जेका आहे सा ॻाल्हि ॾाढनि सुहिणनि सिंधी असलूकनि लफ़्ज़नि में माना ही झगो झिण थियणु ऐं सबूरा माना इहो हिकिड़ा जेके असां हाणे आम रिवाजी ज़िंदगी में लफ़्ज़ इस्तेमालु कोन था कयूं। पूरी अकासी वरी फलाणे सां ॿारनि जो भंडणु ऐं सभु कुझु हा सही सही। सलीम साईं, ताजल साईं खां पोइ तव्हांजी पंहिंजी फैमिली में को शाइर को अदब सां लाॻापो कंहिंजो आहे, को चाह आहे या सभई परे परे आहियो? हिकिड़ो त नंढे हूंदे खां असां शाइरी ऐं अदब बि घर में ॾिठो। सही सही। जीअं बाबा हो चाहे शमशेर लहदरी, त सभिनी ॿार उन्हनि जे साए में रहिया, माना उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा रहिया, उन्हनि जी शाइरी ॿुधंदा रहिया। सही सही। पर मुंहिंजे ख़्याल में नेचुरल हूंदो आहे, जॾहिं एॾा वॾा तव्हांजे घर में शाइर अदब वेठा हुजनि त ॿिए खे हिमत न थींदी त वरी उन ते का तबाह आज़माई करे चवंदा आहिनि। कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि त ईअं हूंदो आहे त बाबा शाइर आहे त वरी बाबा ख़ानदानी असां सॼो माहौल मिले थो त पोइ कॾहिं लिखी वठिबो आहे। ॿियो चवंदा आहिनि वॾे वणनि जे छांव में नंढा बूटा न पंहिंजो। इहो हिदायत साईं को सुवाल जो जवाबु वठंदा आहियो साईं। डॉक्टर जो पुटु अक्सर डॉक्टर थी वेंदो आहे, वकील जो पुटु वकील थी वेंदो आहे, पुलिस ऑफिसर जो पुटु पुलिस ऑफिसर थी वेंदो आहे। शाइर जो पुटु या उनजी फैमिली शाइर घटि मां ॾिठा आहिनि, माना उन ख़ानदान जा ई वरी शाइर हुजनि। इहो छा सबबु आहे? हिकिड़ी ख़ुदा जी गॉड गिफ्टेड आहे जेका सभिनी नथी मिले, या को ॿियो असरु आहे? हाणे शाइर डॉक्टरनि जो वकीलनि जो त इहे त कोर्स पढ़बो आहे न, शाइरी को कोर्स कोन्हे जिते पढ़जे। अच्छा ख़ुदा जी ॾात आहे जेके अची वञे। सही सही सही। सो इहो पर ख़ानदानी के शयूं हूंदियूं न, बाबा पीउ वांगुरु तवाई बाज़ बि आहे, हे बाबा वांगुरु बाबा जेको आहे ज़िद्दी बि आहे, पर बाबा वांगुरु शाइर छो न आहे? बस इहा ॾात आहे जेके अची वञे। सही सही। ॿिनि टिनि शाइरनि जा थिया आहिनि, जीअं पीसादो जेको अनवर पीसादो अञा पुट जेके सभु शाइर थिया आहिनि, ऐं अब्दुल गफ़ार तबस्सुम जेको जिब्रान आहे अली जिब्रान, उहो उर्दू में शाइरी कंदो आहे। अच्छा अच्छा। सिंधी में कंदो आहे त घटि में उर्दू में ॻाईंदो। सही सही सही। अहिड़ी तरीक़े सां तव्हांजी ॻाल्हि जंहिंखे जोश जज़्बो अचे, उहो चाहे याकूब ॻाल्हि कंदो आहे त भाऊ चयो की सिट लिख, मां हिकु सिट लिखी, वाह 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 वाह, मुंहिंजो दिलि सां कोन लॻो त वाह वाह सही न थियो। सलीम लिखियो हिकु ॿ नंढो, ॿुधाए कोन थो। अच्छा अच्छा। ऐं नदी में कोशिशि कई। सही सही। तव्हांजी ॻाल्हि दिमाग़ में ॾात आहे न कॾहिं न कॾहिं, ही माना अलाह जो ख़ासि किन ख़ासि माण्हुनि ते आहे। अच्छा हिते साईं जीअं तव्हां ॿुधायो पिए त ताजल साईं ऐं शेख अयाज़ जी बि पाण में हिकिड़ी माना अंडरस्टैंडिंग या कचहरी या मेल मुलाक़ात ऐं लफ़्ज़ इलाही ताजल साईं हुनखे ॿुधाईंदो रहियो आहे। पोइ कॾहिं कॾहिं मां भाईंदो आहियां, पोइ शायदि मां ग़लति हुजां, त शाइरी शेख अयाज़ जी या ताजल साईं जी शाइरीअ में किथे किथे हिकु जहिड़ायूं बि आहिनि, ख़्याल बि हिकु जहिड़ा आहिनि। जीअं ताजल साईं जो हाणे जीअं कलाम अदीअ ॿुधायो त मोटी मिलंदासीं तॾहिं खिलंदासीं जॾहिं वरंदियूं कूंजड़ियूं, ऐं शेख अयाज़ साहिब जो बि आहे त बाबा जॾहिं वरंदियूं कूंजड़ियूं हर हर करे हुल तॾहिं मिलंदासीं, टेड़ी पवंदा टारी जॾहिं ॻाढ़ा गुल। माना सेम ख़्याल साॻियो प्लॉट साॻियो ई आहे, ख़्याल तशबियूं साॻियूं आहिनि, पर उहो शाइरी शाइर अलॻि अलॻि आहे। ईअं मुलाक़ात मेल मुलाक़ात जो असरु आहे छा आहे? हा हा, इहो मुलाक़ात जो असरु थी सघे थो। हुनजो हिकिड़ो किताब ॿिनी ॼणनि गॾिजी लिखियो हो, अयाज़ शेख अयाज़, ॿिनी जो गॾियल शाइरी मजमूओ आयल हुयो। सही सही। शुरूआती ॾियार में ही आहे मुंहिंजे हथ में वॾा वणकार जा। हा हा। शेख अयाज़ ऐं ताजल बेग। सही सही सही। सो छा आहे त चवंदा आहिनि त ईअं कचहरी जॾहिं गॾु हूंदी आहे त पोइ अक्सर हिक ॿिए सां थी वेंदी आहे, पोइ कॾहिं कॾहिं थी वेंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। हिदायत साईं तव्हां माशाल्लाह ताजल साईं सां इलाही ॾींहं गुज़ारिया। ताजल साईं भला शाइर जेकी ॿिया हुया उन ज़माने जा या नई टईअ जा, त छा उन मां इंस्पायरेशन उनखे मिली वठंदी हुई, या चवंदो हुयो हीउ लाइक़ु आहे, या चवंदो त बाबा हीउ शाइर ई न आहिनि मिड़ई पैदा बोड़ार, माना दाद ॾींदो हुयो शाइरनि खे? हा साईं बिल्कुलु दाद ॾींदो। कॾहिं कॾहिं के शाइर अहिड़ा हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु पाण खे ई शाइर सम्झंदा आहिनि, बाक़ी चवंदा आहिनि यार ताजल अहिड़ो न हुयो। ताजल तमामु सोशल माण्हू हो, दाद ॾींदड़ माण्हू हुयो, ऐं दाद वठंदड़ त ख़ैर हुयो ई हुयो, पर दाद बि ॾींदो हो।
गाॾीअ में सफ़र में हिक ॿिए खे शेर ॿुधाईंदा ऐं पोइ कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो हूंदो त हिक ॿिए जी शाइरी तसीह बि कंदा हूंदो हिक ॿिए खे अॻिते जेकॾहिं ईअं करेसि त अञा भलो थी वेंदो। हा साईं बिल्कुलु साईं हुननि जा जहिड़ा बि थींदा मतिलबु असां पाण हुननि जा शायदि अदबी बहस थींदा भाई हिन शहर में झोल आहे, हिन में हीअं आहे, हिन में हीअं, हीअ सुठो आहे, हीअ सुठो न आहे, कभी तारीफ़ बि कंदा। बल्कि तव्हां ॿुधायां वञी पिया टीवी ते हिकिड़ो मुशाइरो हुजे, टीवी ते वञे पिया ताज शमशीर मां चओ ताजल पढ़ी ॿुधायो हिकिड़ो कतो। मूं चयोमांसि यार इहो कतो पूरो त न आहे इहो वज़न में की छो? मां चयो हा यार इहो पूरो न आहे। पोइ हुनखे हिकिड़ो ॿियो हीअं ॻणींदो हो, उहो असांखे बि न ईंदो हा हथनि सां मात्राऊं चई यार मैं वाह जो ॻाल्हि कई थी त खुटियल आहे। पोइ वरी पूरो कई झुंगारींदो हुयो भला कॾहिं कॾहिं वज़न खे झुंगार में बि सेट करे वठिबो जी मुंहिंजा जी झुंगार में सॼो बराबरि पटी लॻंदी आहे त मां सिंधी आहे या न आहे जी मुंहिंजा सो ईअं बि थींदो हूंदो। कॾहिं कॾहिं शाइर दोस्त जॾहिं गॾु मिलंदा आहिनि त पोइ का शाइरी गॾियल बि सर्जे वठिबी आहे, ॿ सिटूं हुन लिखियूं, ॿ सिटूं हुन गज़ल हिकिड़ो पूरो कॾहिं अहिड़ो ईअं बि थींदो टिनी शाइरनि जो गॾियल हिकिड़ो गज़ल ईअं बि थींदो थल हुन लिखियो मिसराऊं पूरियूं हुन कयूं। जी मुंहिंजा साईं हाणे त मूंखे यादि न आहे पर ईअं थींदो ईअं बिल्कुलु थींदो हूंदो। राति जो लिखंदा हूंदा ईअं सुबुह जो यादि न हूंदो त कंहिंजी मिसरा कंहिंजी आहे। सही सही। अच्छा साईं जो जीअं तव्हां ॿुधायो त कॾहिं कॾहिं शाइरीअ ते जहिड़ो थींदो घर में भला खेटो भंडण तवाईबाज़ हुयो, कॾहिं कॾहिं कावड़ ईंदी या बिल्कुलु इहे असास तबियत जो माण्हू हुयो बसि पंहिंजी धुन में रहण वारो? ईअं बि न हो, दवाई बि रिएक्ट कंदो हो, जेकॾहिं का ॻाल्हि न वणंदी हुयसि त उहो चई ॾींदो माण्हुनि खे मुंहं ते, पर घणो हाश न हो, मतिलबु ईअं चई ॾींदो भाई हीअ सही न आहे, असांखे चई ॾींदो भाई तव्हां सही नथा कयो, पर घणो हाश न थींदो। माना ईअं कॾहिं का मार कुट न कई कंहिं ॿार खे? हा अहिड़े क़िस्म ई न, बिल्कुलु न ॾींदो पाण, न कंहिंखे ॼाण ॾींदो, कंहिं ॿिए जे ॿार खे को ॾींदो मार या दड़को ॾींदो हुनखे झलींदो त ईअं न कयो। अच्छा अच्छा, माना ॿारनि सां ॾाढो शफ़ीक़ रहियो आहे। तमामु घणो। इहा वरी ॻाल्हि पुछा की बाक़ कहूं नाना जी मोहबत कीअं तव्हांखे छा चवणु चाहींदो? नाना बाबा सां मुंहिंजे फादर जी बि इलाही लॻंदी हुई, मोस्टली असांजे घर में बि उन्हनि वक़्तु गुज़ारियो, जॾहिं उन्हनि जी आख़िरी राति हुई तॾहिं बि असांजे घर हुया ऐं वी वर वेरी फॉर्चुनेट कि असां वटि उन्हनि आख़िरी राति गुज़ारी। त मूंखे हिकिड़ो नंढड़ो ईअं ई हिकिड़ो किस्सो यादि आहे त बाबा खे मां चयो त बाबा ॿारहं हिकिड़ो सुवाल मां बाबा सां कयो, मां चयो बाबा जेकर तव्हां इलाही वॾा शाइर आहियो त तव्हां कोई शेर हींअर जो हींअर कोई तयारु करे मूंखे ॿुधाए सघो था? त चई बाबा छो न, ॿुधायो कंहिं ते मां ॿुधायां? मां चयो भला अम्मी ते कोई शेर, मुंहिंजी अम्मी जो नालो नूर जहान आहे, त मां चयो बाबा अम्मी ते कोई शेर ॿुधायो, त बाबा चयो त नूर जहान नूरी है, फिल्मों की माधुरी है। मूंखे इहा ॻाल्हि हमेशह यादि रहंदी आहे, जीअं त तव्हां चयो त बाबा जो कीअं बिहेवियर हूंदो घर में, अच्छा त बाबा इलाही हसास तबियत जा, इलाही ख़्यालु रखण वारा, इवन दो जॾहिं कोई कचरे वारा बि ॿाहिरि ईंदा हुया उन्हनि खे पाण बाबा ड्राइंग रूम में विहारे पंहिंजी लाइब्रेरी में विहारे गॾु नाश्तो बि कराईंदा हुआ, मानी बि खाईंदा। सही 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 सही। अच्छा हिते साईं किताब लिखण जो शौक़ु त हर शाइर अदीब खे आहे, किताब लिखी वठंदा आहिनि, किताब छपाइण जो जेको आहे जुनून उहो मूं घटि माना शाइर अदीबनि में ॾिठो आहे, हिकिड़ो वॾो ख़फ़ो आहे हुनजी सेड़ करणो, किताब लिखाइणु। ताजिल साईं जा तमामु घणा किताब मार्केट में आया, उन्हनि में तव्हां दोस्तनि जो उनखे ॿल हुयो, उन्हनि जी ताक़त हुई, जज़्बो ॾियारण वारा तव्हां हुयो या पाण ई जज़्बे वारो हुयो त यार किताब अचणु खपनि मार्केट में? सची ॻाल्हि वाह जो कई अथव। हिकिड़ो ताजमहल होटल हूंदो, उन में प्रोग्राम थियो, सॼे शहर पढ़ियो, तॾहिं हुन हिकिड़ो बि किताबु छपियलु हो। सही सही। असां नंढा हुआसीं ताज शमशीर, पोइ असां हुनखे चयो जेसि तूं किताब न छपाईंदे तेसि ताईं सभु ॻाल्हि बेकार आहे, किताब छपाए, शायदि किताब थी, किताब छपाए। सही। पोइ जो छपाई त छपराईंदो ई रहियो। हा सही। 24, 25, 26, 3 किताबनि जी लिस्ट आहे। इन किताबनि ते पाण ॻाल्हायूं था नंढी साई वठी वठूं पिया। सो नाज़रीन असां सां गॾु रहिजो, असांजी कचहरी अञा जारी आहे, तव्हां बि प्रोग्राम में यकीनन हिसो ॻंढे सघो था, टेलीफोन बि करे सघो था। पहिरियां वठूं था नंढी साई, वञो कहिड़ा मिनट ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, शहानी है हमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध।
जी ख़ुशि आमदीद हिकु भेरो वरी तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं अॼु सिंध जे नामेरे शाइर ताजल बेव साहिब जी 12वीं वरसी जे हवाले सां यादगार हिकिड़ो प्रोग्राम सरजूं पिया पाण ऐं कोशिशि कयूं पिया त ताजल बेव साहिब जी ज़िंदगी उनजे फ़न फ़िकुर ते पाण गहरी कचहरी करे सघूं ऐं कचहरीअ जे विच विच में उन्हनि जी शाइरी बाखला शाइरी साहिबा जे आवाज़ में असां ॿुधी बि रहिया आहियूं मज़ो बि वठी रहिया आहियूं सो तव्हांखे बि इन मज़े खे वधीक ॿीणो करण जे लाइ असां बाखला शाइरी तरफ़ वधूं था ऐं बाखला शाइरी खां ताजल साईं जो हिकिड़ो सुहिणो कलाम ॿुधूं था जी अदी पेरूं पटन ते पचन था हो जिते ल्यार पेरूं पटन ते पचन था उता मुहिंजा मारू उता मुहिंजा सांगी हो मयारू मुंजन थाला जिते ल्यार पेरूं सलीम साहब तव्हां इहो ॿुधायो त ताजल साईंअ जी हयातीअ में त तमामु घणा किताब मार्केट में आया पर को मसवदो अञा रहियल आहे जेको छपराइजे या सभु छपिजी विया आहिनि अक्सर किताब छपिजी विया आहिनि पर अञा ताईं कुझु आहे मां तव्हांखे एक्सप्लेन कयां थो बाबा जे वफ़ात खां पोइ कोई असां 3 किताब छपाया आहिनि अच्छा अच्छा ऐं पर अञा हिकिड़ो जीअं रिसालो बाबो पंहिंजो हा रिसालो आहे त इन जो हिकिड़ो ॿियो वॉल्यूम बि बाबो लिखी वियो अच्छा अच्छा उहो तमामु घणो मवाद आहे उहो बाक़ाइदा असां वटि संभालियो वेठा आहियूं असां सही 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 पर असांजी ख्वाहिश हूंदी त उनखे कंहिं सरकारी हिसाब सां पंहिंजो या त सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां या सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां उनखे छपायो वञे त बहितर आहे जेका हुननि जी कंट्रीब्यूशन आहे ताजल साहिब जी सिंध या सिंधी कल्चर या सिंधी सकाफ़त या सिंधी ॿोलीअ जी तरफ़ तमामु घणियूं ख़िदमतूं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में बि रहिया पाण जी एक्ज़ैक्टली त बहितर थींदो त असां उन्हनि जे हवाले कयूं त उहो हिननि में जेको आहे पंहिंजो उनखे छपाइनि माना हिकिड़ो एॾो ई वॾो किताब हिकिड़ो मजमू अची सघे थो बिल्कुलु उहो पाण तयारु करे पाण अलॻि अलॻि चैप्टर बाब ठाहे उन नंबरिंग करे उन्हनि खे पंहिंजो ॿधी उहो रखी वियो सॼी सेटिंग थियल आहे सॼी सेटिंग थियल आहे उन असां सॼी शाइरी आहे या कुझु मज़मून आहिनि का ॿी उहा शाइरी आहे उहा सही शाइरी आहे अच्छा माशाअल्लाह माना अणछपियल शाइरी ताजल साईं अञा आहे जेका असां ताईं या आवाम ताईं न पहुती आहे बिल्कुलु इहो सरप्राइज़ ॾेई छॾियो अथव असांखे इहो इन किताब जो इंतज़ारु हाणे घणो ई रहंदो असांखे बिल्कुलु अच्छा हिदायत साईं माशाअल्लाह हीउ जेको किताब तव्हां ॿुधायो था ऐं ताजल साईं जा घणा 19 किताब हिन में गॾियल आहिनि नव किताबनि जो मजमू आहे सही 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 इहो हयाती खां पोइ आयो आहे किताब मुंहिंजे ख़्याल में पहिरियों ई आयो अॻु में पंहिंजी हयाती पाण ई छपायो अथव सही 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 अच्छा हिदायत साईं तव्हां माशाअल्लाह पाकिस्तान आर्ट काउंसिल बांग्लादेश या ढाका जा कुझु मेंबर बि आहियो जी मुंहिंजा जी मां ढाका में मां 4 साल रहियो आहियां 4 साल मां सिंगापुर में बि रहियो इहा बि तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त सिंगापुर में मुंहिंजी पोस्टिंग थी
4 साल मां उते रहियुसि त उते सिंधी अदबी संगत मूं खोली। अच्छा अच्छा। उते तव्हांखे ॿुधायां त उते हिंदू सिंधी हिंदू उन्हनि जो ट्रेड बिज़नेस ते होल्ड आहे। सही सही। उते सिंधू हाउस बि आहे। अच्छा। सिंधू हाउस बि आहे जिते मुसलमान सिंधियुनि जी दाख़िला मन हुई। अच्छा अच्छा। पोइ मां जो उते पहुतुसि, मां सिंधी अदबी संगत खोली जंहिंमें हिंदू शाइर ईंदा हुआ, हफ़्ते में हिकिड़ो असां रखंदा हुआसीं। पोइ असां मूंखे ज़ोरी अची चवनि तूं सिंधू हाउस, मां चयो उते त तव्हां बंदिश तुंहिंजे लाइ बंदिश न तूं ईंदो कर। पोइ मां जो उते वञणु लॻुसि त पोइ ॿिया इलाही संगत जो खोली त पोइ सभई वञणु लॻासीं, पोइ बंदिश बि टुटी वई। सो इहो ढाका में बि उते बि सिंधी अदबी संगत मां खोली, इहो कमु कंदा हुआसीं। पोइ ताजल साईं सां हिन वारे सां कचहरी थींदी रहंदी, साराईंदो हुयो, चवंदो हुयो कचहरी थी पवंदी हुई त पोइ सिंगापुर तव्हां वरी चवंदा हूंदो अचो या कॾहिं अहिड़ा सिलसिला मेल मुलाक़ात। जी मुंहिंजा साईं जी अक्सर अदीब शाइर ईंदा, ताजल त ख़ैर न आयो पर अक्सर ईंदा हुया। ऐं असांजी छो त सिंधी अदबी संगत हूंदी हुई त उन्हनि खे असां घुराईंदा हुआसीं, उन्हनि खे मान मर्तबो ॾिबो, इज़त ॾिबी, शेर पढ़ाइबा हुआ। सही सही। मान मर्तबे ते हिकिड़ी ॻाल्हि वरी हिते ॿी बि आहे, इहो सुवाल बि अक्सर कयो वेंदो आहे। मान मर्तबो ताजल साईं खे हूअं त तमामु घणो मिलियलु आहे, पाण समूरा माण्हू तमामु घणो प्यारु कंदा आहियूं, अॼु बि उनजी शाइरी, उनजा मज़मून, उनजा अफ़साना पाण पढ़ंदा रहंदा आहियूं। सरकारी सतह ते छा था सम्झो ताजल साईं जो उहो मान मर्तबो, उहा मञता उनखे मिली आहे या अञा का ज़रूरत आहे? न मिली, सही मिली। वाइस चांसलर जो एडवाइज़र रहियो हो त मान मर्तबो मिलियो, जो वाइस चांसलर जो एडवाइज़र रहियो काफ़ी अरसे खैरपुर यूनिवर्सिटी में। जी मुंहिंजा साईं। सही सही। कॾहिं कॾहिं के हूंदियूं आहिनि न ॻाल्हियूं। सलीम साईं तव्हां छा चवणु चाहींदो? चवंदा आहिनि साईं अञा असांजे माना शाइर खे, वालिद खे अञा उहा मञता अञा हुकूमती सरपरस्ती में, जीअं तव्हां चयो त किताब अञा छपणु घुरिजे या के ॿियूं ॻाल्हियूं जेकी तव्हां चाहियो था? साईं मुंहिंजे ख़्याल में ॾिसो, ताजल साहिब जो किरदारु एॾो वॾो, हुनजी कंट्रीब्यूशन एतिरी वॾी जो मुंहिंजे ख़्याल में हर माण्हू को सरकारी अवामी अवार्ड, अवामी मञता त तमामु घणी मिले, सरकारी हुजे गैर सरकारी हुजे, हुननि खे हुन मोट ॾिनी आहे। ठीकु आहे, पर हिकिड़ो जनरली जेको हाणे मिसाल तौर सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां काफ़ी प्रोग्राम थी चुका आहिनि बाबा जा, हिन दफ़े बि हुननि खे करिणो, बल्कि असां सलाह में हुआ। अच्छा अच्छा। ऐं अनाउंस बि कयो करिणो हुन, ऐं पंहिंजो हुन कार्ड बि छपिजी विया, पर हुन कोविड जे करे वरी हुननि पंहिंजो सभु प्रोग्राम ख़तमु करे छॾिया। सही सही सही। उहे कनि था, पर हिकिड़ी जनरली जेका न, मां जनरल कमेंट मुंहिंजो इहो आहे त मिसाल तौर कराचीअ में असां ॾिसूं था त रोडनि जा ऐं पुलनि जा नाला, बिल्डिंगनि जा नाला अलाए कहिड़ा कहिड़ा आहिनि। अक्सर उन्हनि माण्हुनि जो हिन धरती सां तालुक बि कोन्हे, उन्हनि जा नाला असांजे पुलनि ते, असांजे रोडनि ते, असांजे रस्तनि ते, असांजे पंहिंजो गेटनि ते लिखिया पिया आहिनि। ठीकु आहे, उन्हनि में कुझु जस्टिफाइड आहिनि, पर काफ़ी अहिड़ा आहिनि जो उन खां वधीक बहितर असां वटि पंहिंजो मिटिया माण्हू वेठा आहिनि। सही सही। जीअं ताजल बेवस आहे, शेख अयाज़ आहे, शमशेर हैदरी आहे, ईअं शाइर अदीब, ईअं असांजा जेका सियासतदान, ईअं ॿिया जेका सुगड़, उन्हनि जे नाले असांखे नज़र कोन था अचनि। त सिंध गवर्नमेंट खे मुंहिंजे ख़्याल में इन तरफ़ थोरो ध्यानु ॾियणु खपे। सही सही सही। त कराची आहे, हैदराबाद आहे, सखर आहे, त हिते यादगार ठाहिनि, पंहिंजे जेके असांजा हीरोज़ आहिनि उन्हनि जे नाले ते यादगार हुजनि। ताजल बेवस लाइब्रेरी जो नालो आहे। हा साईं, ताजल बेवस लाइब्रेरी आहे, गवर्नमेंट जो इदारो आहे। हैदरी जे नाले ते बि लियाकत लाइब्रेरी कुझु काफ़ी आहे, नेशनल म्यूज़ियम में कुझु शयूं सारण जोगियूं बि आहिनि हुकूमती सतह ते। त इहो आहे। बाक़ी हाणे रोडनि जा नाला जेकॾहिं इहो गवर्नमेंट खे लिखिजे, सलीम जी सही ॻाल्हि आहे, हुननि जो तवजो न हूंदो, मतिलबु जेकॾहिं उन्हनि खे तवजो ॾियारिजे शादी थी सघे, या मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते नयूं लाइब्रेरियूं जेके क़ाइमु थियनि थियूं, नवां पार्क ठहनि था, अहिड़े क़िस्म जा। छो त पुराणे नाले खे तब्दील करण में नए नाले जी वैल्यू उहा न रहंदी आहे, माण्हू पुराणे नाले सां ई छॾींदा आहिनि, माण्हू ज़हन ते हूंदो आहे। जीअं पाण बेनज़ीराबाद खे अञा ताईं नवाबशाह चऊं था, ताजल बेवस लाइब्रेरी आहे, हैदरी जा ॿ टे शयूं आहिनि हैदरी जे नाले ते। सही सही। असल में जेका शहीद मोहतरम बेनज़ीर भुट्टो लाइ सचल ॻोठ में ठही, उनमें ससी पली जो साहब आयो, उनमें बेदुल मसूद साहब चयो त बाबा हिते जेको ताजल बेवस हाल कयोसि, ऐं शमशिल हेदी ऑडिटोरियम जेको आहे सो ताजल बेवस, ऐं शमशिल हेदी हाल
जेको सचल ॻोठ में जेका लाइफ हुई आहे। सही सही। उन वक़्तु ससी पली जो साहब आहे जेका पाण अदब जी आहे त अदब खे वधीक चाहींदी। हा उन वॾो पंहिंजो किरदारु ऐं सरदार शाह साहब बि पाण बि छा हुया, उनखे पाण सोचणु खपे। जीअं सलीम ॻाल्हि कई त वाक़ई 29 नवंबर ते कल्चर डिपार्टमेंट प्रोग्राम रखियो पिए हिते शहीद मोहतरम बेनज़ भुट्टो लाइब्रेरी में, कोरोना जे करे मुल्तवी थी वियो। पर अलाह जी पनाह ॾिनी, कोरोना न आहे, प्रोग्राम त हलनि पिया, लेकिन 50 न 100 जीअं असां कल्ह प्रोग्राम करणो आहे त पोइ करे बि सघिजे थो, न आहे करणो कल्ह असां चौकुंडी ते प्रोग्राम कयोसीं। चौकुंडी सिंधी में चवंदा आहिनि खोटी दिलि जा उज़र घणा। चौकुंडी ते साॻियो प्रोग्राम कल्ह असां चौकुंडी ते प्रोग्राम रखियोसीं न। साईं ताजल बेवस बि हो, सलीम बि हो, इनाम शेख ताजल बेवस कीअं हो? न न साईं हिदायत बलोच हो, साईं सलीम ताज हो, इनाम शेख हो, समी बलोच हो, असगर बागी हो, बेदल मसूद हो, ममता रिड हो, सभु अदीब। इनाम शेख साहब इस्लामाबाद में जॾहिं पोस्ट हिते अची वियो कुदरतिन चई जॾहिं पोस्ट ते मां छो न अचां। सही सही सही। बल्कि आकाश अंसारी साहब बि राब्तो कयो, चई मां आहियां थो मसूफ़ आहे। माना उहे बि कोरोना खे धिके करे चौकुंडी ते अचनि त माना ताजल बेवस खे मान था ॾियनि। ऐं कोरोना मक़सदु ठीकु आहे, भला 50 न 100 सही, 100 न 10 सही। गफ़ार तबस्सुम साहब चवंदो जेकॾहिं लाज़िम न आहे त मुशाइरे में 100 हुजूं, 10 बि त थी सघनि न। भला कल्ह असां तकीअ में 40-50 दोस्त हुआसीं, 10-15 दोस्त कल्ह अदब दोस्त हुआ तकीअ में, प्रोग्राम थी वियो। सही सही। सिंध टीवी हुते पंहिंजो निभायो। मां त सिंध टीवी खे हमेशह जस्तो ॾियां, ख़ासि करे सलाम सिंध सथ खे। त हुननि ताजल बेवस खे बि यादि कयो आहे, मां ॾिठो शेख अयाज़ खे बि हुननि यादि कयो गुज़िर साल, जंहिंमें मोहतरम बेनज़ी भुट्टो ऐं सरमन सिंधी खे बि तव्हां यादि कयो। इहा सिंध टीवी जो किरदारु जेको आहे सो निभाए पई। सही सही। ऐं ॿिया चैनल बि निभाईंदा, पर जेको सिंध टीवी जेको अज़हर साहब निभाए पियो, मां साईं खे सलाम थो कयां। ऐं कल्ह ख़ासि करे साईं अज़हर साहब, असांजे सलाम सिंध जो मैनेजर साहब असांजे प्रोग्राम में बि उते आयो। ऐं गुज़िर साल जॾहिं ताजल बेवस असां हिते प्रोग्राम कयोसीं, साईं हिते बि हो ऐं उते बि साईं आयो। इहा सत जेको आहे सिंध टीवी जो जेको आहे उनखे मां सलाम थो पेश कयां ऐं प्रोग्राम बि सलाम। अॼु बाक़ी याकूब साईं खे असां मिस कयूं था। हा चलो याकूब इन जे लाइ कोन आयो त उते वई हिकु ॿियो चैनल चयो त यार जेको असांखे तव्हां वाह तूं जेको आहे असां माना नाजाइज़ थो कयूं, असां ॾे माण्हू मोकिलियो। मां चयो ॻाल्हि ॿुधो, सलीम वेठो आहे, याकूब वेठो आहे, नदीम वेठो आहे, जाफ़र वेठो आहे, जेके तव्हां वटि अचनि। पर अज़हर साहब 15 ॾींहं अॻु में असां तय कयोसीं। सही सही। ऐं गुज़िर साल बि ईअं कयोसीं, ओताग होटल ते प्रोग्राम रखियोसीं जंहिंमें शब्बी सरदार साहब दुबई हुजे, उते ऐलान कयईं त उहा प्रोग्राम जेको आहे सो ॿिया चैनल कनि था, पर आख़िरी ॾींहं में छो था कनि? जॾहिं असां पोस्ट रखूं था त भई सलाम सिंध प्रोग्राम जेको आहे सो हुते ताजिल बेवस जो प्रोग्राम था पोइ ॾिसी छो था कनि? भई अॻु में यादि कयो न। कल्ह त हिदायत बलोच साहब बि असां सां गॾु। सही। असां त अलाह शुक्र आहे त अदीबनि जेकॾहिं मां दावत ॾियणु चाहियां त समी बलोच खे मोहबत जी ॻाल्हि आहे। मोहबत में जेको अचे नंढड़ी साई जो वक़्तु आहे, साईं मोटी अचूं था कचहरी न कंदासीं, पाण ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। सलाम सलाम जी सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। ताजल बेवस साईं जी ज़िंदगीअ ऐं हुनजे फ़न फ़िकुर ते पाण कचहरी कयूं पिया। अॼु 12वीं वरसीअ जे हिसाब सां असां प्रोग्राम तरतीब ॾिनो आहे, जंहिंमें हिदायत बलोच साहिबु, सलीम ताज साहिबु, अब्दुल वहाब सुमरू साहिबु असां सां गॾु आहिनि। उन्हनि जी वॾी महिरबानी आहे, क़ीमती वक़्तु विरायो अथऊं। हिदायत साईं, ताजल साईं पंहिंजी ज़िंदगीअ में इहो रिसालो छपरायो, ताजल जो रिसालो, छो त मूं पढ़ियो हुयो तनवीर अब्बासी साहिबु हिकिड़े हंधि लिखियो त ताजल साईं ॿहिराड़ीअ जो शाइरु आहे। वरी शेख अयाज़ चवे थो त बेत ऐं वाईअ जो शाइरु आहे। ताजल साईं आहे कहिड़ी माना शाइरी आहे हुनजी, कहिड़े हिसाब सां वधीक शाइरीअ खे अञा वधीक हिकिड़ो बरजस्तो कयो आहे हुन शाइरीअ खे? ताजल जी शाइरी में ख़ासि ॻाल्हि जेका आहे सलाड़ियल आहे ऐं हुनजी ॿोली जेका आहे उहा निज ठेठ सिंधी आहे, जेका हर कंहिं शाइर जे वस जी ॻाल्हि न आहे, इंक्लूडिंग शेख अयाज़। तव्हांखे मां ॿुधायो त शेख अयाज़ ताजल खे पुछंदो आहे हिनखे छा चइबो आहे, हिनखे छा चइबो आहे, तुंहिंजी सिंधी आहे ॾाढी भली आहे, ठेठ सिंधी आहे, मूंखे नथी अचे एतिरी सिंधी। सो इनजो त मां अखियुनि ॾिठो शायदि आहियां पाण। सो
ताजल जी ॿोली जेका आहे सा ठेठ निज सिंधी आहे, छो त पाण कच्छ जो माण्हू हुयो ऐं उन में वरी न फ़क़ति एतिरो जो ठेठ सिंधी हुयो, पर शाइरी में मिठाण ऐं शाइरी में हुनजी बाज एॾी हुई जंहिंजी का ख़ासि तबाज़माई कहिड़ी सिन्फ़ ते जंहिंखे चऊं त ताजल बेवसाईअ जी या ख़ासि माना हिकिड़ी अलॻि सां हिकिड़ी माना हुन में सवाद आहे। गीत बि लिखिया, ग़ज़ल बि लिखिया, आज़ाद नज़्म शायदि मतिलबु घटि लिखिया हुजई, पर गीत ग़ज़ल वायूं इहे हर भला जदीद क्लासिकल शाइर जी मुंहिंजा साईं ईअं चई सघूं, ईअं बिल्कुलु ईअं चई सघिजे थो त हू जदीद क्लासिकल शाइर हुयो ऐं तमामु वॾो शाइर हुयो। जो ताजल बेवस मतिलबु वरी को ॿियो मुंहिंजी ॻाल्हि खे वधा न सम्झिजो त मतिलबु पैदा न थिए इन कैलिबर जो शाइर। इन ते बि हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि कढियूं त अॻे जा शाइर अदीब मुफ़क्किर दानिश्वर उन्हनि खे पढ़ण सां माना हिकिड़ी जेका आहे सा हिमत मिले थी, रस्ता मिलनि था जीअण जा, गुज़ारण जा। हाणे जो शाइर या अदीब हिकिड़ो माना महदूद थी वियो आहे, उनजी का काविश नज़र नथी अचे। हाणे ॾिसो ॿियो ॻाल्हि, हाणे आज़ाद नज़्म ऐं नसरी नज़्म ते ॾाढो ज़ोर थी पियो, नसरी नज़्म था लिखनि। नसरी नज़्म बि आज़ाद नज़्म आज़ाद उहो माण्हू लिखी नथो सघे जंहिंखे जेको आहे सो शाइरानी ख़बर न हुजे। हा, रदीफ़ जी काफ़िए जी शाइरी जी पुख़्ते शाइरी जी समूरा पैरामीटर्स हुनखे अचनि, पैरामीटर त तेसि ताईं आज़ाद नज़्म लिखी नथो सघे। बाक़ी हाणे अॼुकल्ह छो त अॻे छा थींदो हो साईं त जेको नओं शाइर शाइरी कंदो हो न, पोइ कंहिं सीनियर खां उस्तादी वठंदो हो, पोइ हुनखे तरमीम करे ॾींदो हो। अॼु जा छोकिरा बसि नथा उस्तादी वठनि, न को कुझु बसि लिखण लॻी पई आहे, हुन में को मज़ो कोन्हे साईं। भला ताजल साईं कंहिंखां उस्तादी वरिती, तव्हांखे ॿुधाईंदो हुयो त मां यार हिन शख़्स खां ॿुधंदो आहियां या पढ़ंदो आहियां या इनखे ॾिसी करे मां शाइर थियो आहियां, का ख़बर चार? न साईं न, मूंखे इन जी ख़बर न आहे। मां सम्झां ताजल उस्तादी त कंहिंखां कान वरिती, माना के माण्हू ॼमंदे ॼाम जीअं थियनि। शमशीर हैदरी सां गॾु असां घणो वक़्तु इत्तेफ़ाक़ जी ॻाल्हि ॾिसो त शमशीर हैदरी जी शिकिल ऐं ताजल बेवस जी शिकिल बि तमामु घणी पाण में मिलिया, वरी माण्हू माइट बि थी विया। हा, पोइ वरी माइट बि थी वियो। पोइ उतो को इन में कोई शक कोन्हे त शमशीर हैदरी तमामु वॾो शाइर, उनजा किताब थोरा आहिनि, शाइर ॾाढो वॾो हुयो जंहिंखे पाबंद शाइरी जी ख़बर हुई। सही सही, हुन आज़ाद बि लिखिया त वज़न ॿार जी ख़बर हुई उनखे, इल्म उरूज़ जी ॼाण हुई उनखे। जी मुंहिंजा साईं। सही, त ताजल खां मुतासिर थी सघे थो हुयो शमशीर साहिब। ताजल शमशीर मां मुतासिर हो। सही सही, हुन मुतासिर चई सघूं था, शमशीर चई सघिजे थो, चई सघिजे। सही सही सही, उस्ताद नथा चई त उस्ताद हुनजो। बाक़ी तव्हां भला ॿुधायो सलीम कॾहिं ईअं थियो त यार उस्ताद जी फोन हुई, बाबा चयो हुजे बाबा मुंहिंजे उस्ताद जी फोन हुई, तव्हां डिस्टर्ब? थोरी मां तस्वीर कयां त नंढपण में बाबा जे मथां असांजे ॻोठ जो चङो मुड़ुसु हूंदो उस्ताद मुंशी अलंदो ख़ान जतोई, उन हथ रखियो। अच्छा अच्छा, उन हू तमामु वॾो अदब दोस्त ऐं पंहिंजो जेको दानिश्वर क़िस्म जो माण्हू हो, उन बाबा खे बाक़ाइदा नंढे हूंदे ई 5-6 सालनि खां हुननि खे तरबियत ॾिनी, भिटाई साहिब सां रुशनास कराईंसि मिसाल तौर, ऐं शाइरीअ जी मुंहिंजे ख्याल में शुरूआत जेका उन कराई उस्ताद मुंशी अलंदे ख़ान बाबे खे। माना उहे किताब पढ़ाई त हुन में हिकिड़ो जज़्बो, किताब पढ़ाई, हुनखे शाह सां इंट्रोड्यूस कराई, हुनखे ॿियनि शाइरियुनि जूं शाइरियूं ॿुधाई, हुनखे ग़ालिब ॿुधाई, हुनखे फारसी शाइरी ॿुधाई। हुन वटि तमामु वॾो इल्म जो खज़ानो हो पाण उस्ताद मुंशी अलंदो ख़ान। सही सही, साईं हिदायत साहिब वारनि ॾिठो हूंदो। अच्छा अच्छा, ताजल साईं उर्दू शाइरी बि कई, हिकिड़ो किताब, ॿ किताब। हा, हिकिड़ो मुंहिंजी नज़र मां गुज़रियो सो उर्दू शाइरीअ मां बि ॾाढो चस्सो ऐं रस हुन में मिले थो, माना उर्दू बि वरी सुठी ॿोलीअ में। ईअं न आहे त उर्दू में वरी सिंधी ॻाल्हाइणो हुजे, कॾहिं कॾहिं असां ॻाल्हाईंदा आहियूं त उर्दू जेकॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं लॻंदो आहे त यार सिंधी माण्हू पर ॻाल्हाए उर्दू में पका पुख़्ता लफ़्ज़
सुहिणा जेके लफ़्ज़ उहे सिटिया थी मूंखे यादि आहे तंहिं ज़माने में पाण इस्लामाबाद में हूंदा। अच्छा मुंहिंजी बि नौकिरी उते हूंदी। अच्छा सो उहो 4-5 साल इस्लामाबाद में रहियो त उते वरी ज़ाहिर उन हिसाब सां महफ़िलूं न थींदियूं सिंधियुनि जूं गॾिजाणियूं जेके हिते कराचीअ में थियनि थियूं सिंध में थियनि थियूं। सो ज़ाहिर हुनखे तशनगी रहिजी वेंदी। सो उन में हुननि जे सर्कल में दाख़िल थियण लाइ पाण उर्दू शाइरी शुरू कई मुंहिंजे हिसाब में। उहे 3-4 साल चवंदा हूंदा ताजल भाई यार उर्दू बि सुनाया करो यार। हा न साईं उते तमामु मतिलबु तमामु घणी पज़ेराई मिली जेका बाबा उर्दू शाइरी कई त इस्लामाबाद में स्पेशली तमामु घणी पज़ेराई मिली। अच्छा ताजल साईं तमामु वॾनि उहिदनि ते रहियो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पर उन में उहा ब्यूरोक्रेसी वारो जेको हिकिड़ी वॾाई हुजे या छा अहिड़े क़िस्म जो न आयो कॾहिं बि माना फ़क़ीर मंश माण्हू हुया सादगीअ में हुया ऐं सदाईं सादगीअ में ई गुज़ारियो। छा ख़्यालु आहे तव्हांजो कॾहिं ईअं कॾहिं कॾहिं थींदो यार मां ऑफिसर लेवल जो माण्हू आहियां? नेवर साईं असांखे नंढे हूंदे खां ई इहे सबक़ ॾिनई त चई माण्हू नंढो वॾो न हूंदो आहे माण्हू माण्हू हूंदो आहे। ऐं फॉर एग्ज़ाम्पल ऑफिस में हूंदो जॾहिं मानी जो टाइम थींदो त पहिरियों पटे वाले खे सॾु कंदो उहो मानी रखी वेंदो हुउसि पर हुनखे सॾु कंदो अचु मूंसां खाओ अचु बटर गिरा। वाह वाह। त असांखे नंढे हूंदे खां इहे सबक़ ॾिनई त माण्हू माण्हू हूंदो आहे ऐं स्पेशली जेके मेरा माण्हू आहिनि मिटीआणा माण्हू आहिनि सही सही इन्हनि सां तव्हां जेको आहे प्यारु पेश कयो। सही सही आख़िर में को मैसेज ॾियणु चाहींदो प्रोग्राम जी? साहिब पहिरियों त सभ खां पहिरियों सिंध टीवीअ जो थोराइता आहियूं साईं अज़हर जोखे साहिब थोराइता आहियूं हर दफ़े यादि रखंदो आहे बाबा साईं खे यादि कयो। सो बेसिकली ताजल साहिबु सिंध जो सरमायो आहे सिंध जो मुश्तरका वरसो आहे। सो इहो जेके प्रोग्राम असां कयूं था त इन हिसाब में तव्हां कयो था सिंध टीवी वारा कनि था त इहो बाबा जो पैगाम अॻिते था पहुचायूं ॿियनि जनरेशन खे हुनखे इंट्रोड्यूस था करायूं त इहो बि हिकिड़ो तमामु ज़रूरी आहे त सिंध सां इश्क करण वारा माण्हू हलंदो रहे। हा तसलसल अॻिते बाबा साईं तव्हां छा चवंदो की मां साईं चवंदुसि सिंध मुंहिंजी मां सूं तुंहिंजे मथां छा लिखां कलम हिकिड़ो मां ईअं पूरो पूरो हमेशह ताजल पियोसि असांखे यादि ईंदो हुनखे यादि कंदा वेंदासीं ऐं ख़ासि करे सिंध टीवी जो सथ जेको आहे हुनखे यादि कंदो आहे। अज़हर साहिब जी बि थोराइता तव्हांजी बि थोराइता ॾिसंदड़ जी महिरबानी ऐं मां कोशिशि कंदो आहियां त सभिनी अदीबनि खे यादि कयां। सही 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 साईं ताजल पियोसि 22 वर्ष मां लॻातार मल्हाईंदो ऐं हुनजो जेको साईं जो फर्ज़न जेके आहिनि या हुनजो न्यायूं या हुनजो औलाद पुठियां आहिनि उहो बि मूंखे ईअं सम्झा पंहिंजो घर जो भाती सम्झा। सही 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 ताजल पियोसि तव्हांखे ॿुधायां त हुन कॾहिं वॾाई में न हलियो हमेशह पंध। त मां कॾहिं आयुसि पिए साईं हूंदो चेपल में मां आयुसि पिए सफ़ुआ मां त मां चयो साईं वियो त सचल मां गॾिजी हलूं गाॾी में। ईअं वाह बि ॻाल्हि ॿुध जेकॾहिं मां गाॾी में वञसि त हीउ मूंसां त अर्शा जाॻे गॾिजंदो सलीम गॾिजंदो मोहम गॾिजंदो अज़हर साहिबु हुन सां मां कीअं मिलंदुसि पंध घुमंदुसि मां सभिनी सां मिलंदो हूंदुसि हुनजी इहा आदत हुई। आख़िर मां हुनजो किताबु जॾहिं मोहतमा जो छपियो त मां चयो साईं किताबु हीउ मूंखे ॾियो हीउ तोखे कोन ॾिस इन लाइ हीउ 4 किताब मां खई आवां ऐं मूंसां हिन में नालो ई लिखियलु न आहे नालो लिखो जंहिंजे लाइ खई आवां उते पुॼाईंदुसि तोखे ॿियो दफ़ो माना वाइदे जो पको। वाह 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 साईं तव्हांजी वॾी महिरबानी ऐं सलीम साईं तव्हांजी वॾी महिरबानी। हिदायत साईं तव्हांजो फ़न फ़िकुर तव्हांजी पंहिंजी शाइरी तव्हांजो इल्मु अदब इन ते बि कॾहिं को सुठो प्रोग्राम पाण कंदासीं जो तव्हां पाण वॾी शख़्सियत आहियो माशाअल्लाह तव्हांजी वॾी महिरबानी आहे जो तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थिया आहियो। अॼु ताजल साईं ते घणो ज़िक्र हुयो त उन सां आख़िर में को मैसेज ॾियणु चाहींदो? मैसेज बसि इहो त तमामु सुठो कमु पिया करे ॾाढो महिरबानी ऐं हीउ जेको ताजल ते प्रोग्राम कयो अथव इहो तमामु ज़बरदस्त कमु आहे ऐं मूंखे तव्हां एॾो वॾो शाइर था चओ मां एॾो वॾो शाइर न आहियां ताजल ॾाढो वॾो शाइर हुयो। बिल्कुलु साईं इहा बि ॻाल्हि सही आहे पर हर वॾो शाइर ईअं ई चवंदो आहे त मां वॾो शाइर न आहियां। वॾी महिरबानी तव्हांजी ऐं बाक़ी तव्हांजी वॾी महिरबानी। आख़िर में वेंदे वेंदे तव्हां खां हिकिड़ो सुठो कलाम ॿुधंदासीं मोहरम साईं तव्हांजी वॾी महिरबानी ऐं महिरबानी उन्हनि मानाइतनि साथियुनि जी बि जिन जेको असांजो प्रोग्राम ॾिठो पए इनशाला हयाती बख़ैर अहिड़ा ई सुहिणा प्रोग्राम तरतीब करे सिंजे 2 गुणनि किरदारनि खे पाण ट्रिब्यूट पेश कंदा रहंदासीं। जेको प्रोग्राम हिते पूरो थिए थो पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो दिलि वारनि जो घर वारनि जो नंढनि ॿारनि जो बीमारनि जो बुज़ुर्गनि जो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे। इरशाद जागीराणी तव्हां खां मोकिलाए थो सो वरी मोकिलाइणी त कयूं था सुभाणे वरी मिलंदासीं तेसीं ताईं टेक केयर अल्लाह निगहबान जी लतीफ़ जी मिठी ॿोली सदाईं गॾु। कल्ह सिंधु दरिया जी छोलिए ते हिक गुल बे गुल खां धार थियो ओ जॾहिं लेटिया
हिक सुहिणी ॿियो में हार थियो जे काल पखियड़ा उॾरी विया शल जनवरी आखिरन में वरी कुकू सां गॾु काथे अची वगर वहन वा हेरन में जिन मां सा नमक हरामी कई से धाराई दज्जाल थिया जिन मां जिथन जो मान रखियो से बुल्ला शाह बिलाल थिया जॾहिं सिंध जो माण्हू सिंधीअ में को गल लाए ॻाल्हाए थो ॼण मखण मिलाए माखीअ में अची बेवस सां गॾु खाए थो सुबह सुबह जो पखी अखेर मां उॾरे थो हरी नारी रब खे संभाले निकिरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घरे थो खुशहाली